हलाणी मां ख़बर ॾींदा हलो त हलाणी में जिसाफ जिस्कम पारां सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी बाज़ियाबी ऐं सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब हलाणी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़ जिसाफ जे अॻुवाणनि शाज़ेब गाॾई, आशिक चांग, फयाज़ उनड़ ऐं ॿियनि चयो त जिसाफ अॻुवाण फलक सिंधी, सोहिल रज़ा भट्टी, अयाज़ चांग, अयूब कांदड़ो ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे ज़बरदस्ती खंबे गुम करण इंसानियत जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इन्हनि खे फौरी आज़ाद कयो वञे। हिननि चयो त पंजाब हुकूमत पारां सिंधु दरिया मथां तकरारी केनाल कढण सिंधियुनि जो मुआशी क़त्ले आम आहे। पंजाब असां सिंध वासियुनि सां नाजाइज़ी कंदे हमेशह असांजो पाणी रोकण जूं साज़िशूं कयूं आहिनि, पर हींअर सिंधी क़ौम ऐं सिंध वासी सुजाग थी चुका आहिनि। हिननि चयो त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो वञे ऐं असां सिंधी माण्हू कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते धाड़ो हणण न ॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।